औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो। अॼु 17 मार्च 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो मौज़ू आहे साईं रखियो चना जन जे नस्ल जो शिजरो। ऐं हिन क्लिप में उन चना कम्युनिटी जे मुख़्तलिफ़ ॿी रहंदड़ पाड़नि जो बि शजरो मुख़्तलिफ़ बयानु कबो ऐं जेकी ज़मीनी हक़ीक़तूं महसूसु थियनि पियूं हिन क़बीले जे लॾे अचण जे सिलसिले में त महसूसु थिए थो उन अवाइली लॾे ईंदड़ क़बीलनि जे रिफॉर्मेशन जे निस्बत सां त हीउ क़बीलो बि दरिया खां पार जीअं ठारो खान आरिती जो क़बीलो हुयो उहो देह दबलीअ खां आयो हुयो त हिननि जा बि जेके आसार उन दरिया पार देह दबलीअ सां मिलनि था ऐं जुड़नि था। ही बि उन्हनि सां गॾु लॾे अची करे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीज़ा जे हिसे ठारे वहाण में रहाइश इख्तियार कई। साईं रखे खे 4 पुट आहिनि: ग़ुलाम कादिर, अज़ीज़ुल्लाह, ग़ुलाम रसूल, मोहम्मद सिद्दीक़। ग़ुलाम कादिर खे 3 पुट आहिनि: इलाही बख्श, धणी बख्श, मोहम्मद बख्श उर्फ बख्शल। अज़ीज़ुल्लाह खे हिकिड़ो पुटु आहे, अली शेर। मोहम्मद सिद्दीक़ खे 2 पुट आहिनि, फैज़ मोहम्मद, अली मोहम्मद। इलाही बख्श खे 4 पुट आहिनि, अनवर अली, ग़ुलाम कादिर, रोशन अली, ग़ुलाम शबीर। मोहम्मद बख्शल खे 3 पुट आहिनि, ज़मीर हुसैन, ज़ुहेब अली, ज़हीर अहमद। अली शेर खे हिकु पुटु आहे, अज़ीज़ुल्लाह उर्फ हाफ़िज़ अनील। फैज़ मोहम्मद खे 3 पुट आहिनि, मोहम्मद सिद्दीक़ उर्फ सरवर, ख़ैर मोहम्मद उर्फ सुघड़, हाकिम। अली मोहम्मद खे हिकु पुटु आहे, मुश्ताक। अनवर अलीअ खे 3 पुट आहिनि, अकबर अली, असगर अली, अख्तर अली। ग़ुलाम कादिर खे 4 पुट आहिनि, मुसवर अली, तसवर अली, तनवीर अली, इलाही बख्श। रोशन अली खे 2 पुट आहिनि, मेराज अली, मुजाहिद अली। ग़ुलाम शबीर खे 4 पुट आहिनि, अहद, फहद, समद, सद। ज़ुहेब अलीअ खे 3 पुट आहिनि, अब्दुल हादी, हमज़ा, अब्दुल वहाब। ख़ैर मोहम्मद खे हिकु पुटु आहे, मुरसल ख़ैर। हाकिम खे 3 पुट आहिनि, रियाज़ अली, फयाज़ अली, अयाज़ अली। मुश्ताक खे 2 पुट आहिनि, इम्तियाज़ अली, एहसान अली। अकबर अलीअ खे 3 पुट आहिनि, आफ्ताब अली, महताब अली, मोहसन अली। असगर अलीअ खे हिकु पुटु आहे, असद अली। अख्तर अलीअ खे हिकु पुटु आहे, मोहम्मद अली। रियाज़ अलीअ खे 2 पुट आहिनि, मीसम अब्बास, शाज़ेब। जज़ाकल्लाह। ही शजरो बख्शल अली जो बयानु कजे थो ऐं बख्श अली ॿुढे वाण खां लॾे अची ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीज़ा जे वाहण वारे हिसे में रहाइश इख्तियार कई। बख्शल खे 4 पुट आहिनि, रजब अली, अल्ताफ़ हुसैन, ख़ादिम अली, ज़ाहिद अली। रजब अलीअ खे 7 पुट आहिनि, यामीन अली, यासीन अली, अमीन अली, वसीम अली, फ़हीम अली, नईम अली, क़यूम अली। अल्ताफ़ हुसैन खे हिकु पुटु आहे, रजब अली। ख़ादिम हुसैन खे 2 पुट आहिनि, जवाद अली, फ़रहाद अली। ज़ाहिद अलीअ खे हिकु पुटु आहे, फैज़ान अली। जज़ाकल्लाह। ही शजरो जेको पेश कजे थो उहो मोहम्मद असलम पुटु जमालदीन जो आहे, जंहिंजो तालुक़ु सूबे पंजाब सां आहे। सूबो पंजाब, ज़िलो रहीमयार ख़ान, तालुक़ो खानपुर, कटोरा
खां लॾे अची करे ख़ैर मोहम्मद आरिज़ा ॻोठ जे पाड़े ठारो वहाण में अची रहाइश इख्तियार कई ऐं संदसि शजरो हिन रीति आहे। मोहम्मद असलम खे 5 पुट आहिनि। सजाद अली, सुहेल अली, सिराज अली, सावल अली, शीराज़ अली। सजाद अलीअ खे 4 पुट आहिनि। साहिल अली, सरताज अली, शाज़ेब, सालार। जज़ाकल्ला। हाणे मोहम्मद हसन ऐं हबीबुल्लाह जो शजरो पेश कजे थो। मोहम्मद हसन खे 2 पुट आहिनि। शमन अली, इमामुद्दीन। शमन अली खे 2 पुट आहिनि। रजीब उर्फ गुड्डन, शकील अहमद। जज़ाकल्ला। हींअर ख़ान मोहम्मद जो शजरो पेश कजे थो। ख़ान मोहम्मद खे 1 पुट आहे, जान मोहम्मद। जान मोहम्मद खे 2 पुट आहिनि। नदीम अली, आमिर अली। हींअर कमरदीन खे बयानु कजे थो जेको ॻोठ बंद वारा खुहारनि खां लॾे अची ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिज़ा जे पाड़े ठारो वहाण में रहाइश इख्तियार कई। कमरदीन खे 1 पुट आहे, अहमद रज़ा। जज़ाकल्ला।